परू चांडियो पंहिंजे दौर जो मशहूरु धाड़ेल हुयो। कंहिं घर में धाड़ो हणण लाइ वियो, उते हिकु मासूम छोकिरी उनखे मामा करे सॾु कयो। परू चांडिए उन घर मां लुटियल सभु सामान वापसि रखियो ऐं उन न्याणी जे मथे ते हथु रखी पंहिंजे खीसे मां कुझु पैसा कढी उनखे ॾिनई ऐं चवणु लॻो त मां पंहिंजी भेण जे घर मां कीअं धाणो हणी सघां थो। परियल उर्फ़ परू चांडियो, जंहिंखे फ़ौजनि 1983 ईस्वी में मुक़ाबिलो करे मारियो, उन जे लाइ मशहूरु हो त ग़रीबनि जो हॾु ॾोखी हो। हू वॾेरनि जो पालियल न हो, पर वॾेरनि जो दुश्मन हुयो ऐं वॾेरनि वटां धाणा हणी ग़रीबनि में विरहाईंदो हो। परू चांडियो केतिरनि ई ग़रीब माण्हुनि जी न्याणियुनि जे लाइ समूरो ॾाज जो सामान मदद तौरु ॾींदो हो ऐं फ़ौजी मार्शला में हू फ़ौजियुनि ख़िलाफ़ बि कार्रवाइयूं कंदो हो। धाड़ेल जेको आहे हिकु तमामु ख़राबु ऐं ग़लति पेशो आहे, पर परियल चांडियो जेको हो ग़रीबनि जो हमदर्द हो, ग़रीबनि जो हॾु ॾोखी हो। हू कॾहिं बि ग़रीबनि खे तंग न कंदो हो। परियल खे हालतनि धाड़ेल कयो हो। वॾेरनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ सबबु हुन हथियार खयां, पर मक़ामी माण्हुनि ऐं ग़रीबनि खे कॾहिं बि न तंग कयो, न ई वरी औरतुनि सां बदसलूकी कई। उन केतिरा ई मामला न्याणियुनि मेड़ ते ख़तमु कया। न्याणियुनि खे सत क़ुरान जी हैसियत सम्झी उन मुख़ालिफ़नि खे माफ़ बि कयो। उन दौर में परियल तर जे कंहिं बि माण्हू सां बेवाजिबी न कई। परियल सां न रुॻो ख़ौफ़ सबबु माण्हू मोहबत कंदो हो, पर हुन जे समाजी किरदारु, ख़ासि तौरु ग़रीबनि जो लिहाज़ करणु ऐं औरतुनि जो एहतराम करणु सबबु बि माण्हू खेसि रिवायती धाड़ेल तसवुरु न कंदा हुआ। ॿियो त हू तमामु घणो बहादुर हो। अहिड़ा माण्हू जेके तमामु घटि थींदा आहिनि। हाई स्कूल पाठ में पढ़ंदड़ शागिर्द पाठ शरीफ़ जे ॿाहिरां वांदड़ी वटि फ़ौज शागिर्दनि खे रोके पुछंदी हुई त आप जानते हैं कि परी कहाँ है। शागिर्दनि खे उर्दू त सम्झ में न ईंदी हुई, पर खेनि चवंदा हुआ त उहा त ॿेले में रहंदी आहे। इन हद ताईं जो सॼी सरकारी मशीनरी कचे जे बंद खां हेठि न लहंदी हुई ऐं उन जी दिलनि ते परियल जे ख़ौफ़ जो पाछो पियल हो। जॾहिं परियल खे मारण में सभु नाकाम थिया त परियल जे साथियुनि खे इस्तेमालु करे साज़िश तहत परियल खे शाह पंजू सुल्तान ऐं बालिशाह वारे सखी सईदी मूसाणी पासे वेंदड़ रस्ते ते रेलवे फाटक वटि मुक़ाबले में मारियो वियो। मारण खां पोइ बि सवें गाॾियुनि में चढ़ियल वर्दी वारा मरी वियल परियल जे वेझो वञण लाइ तयारु न हुआ। उन दौर जा पुलिस ऑफिसर अॼु बि परियल जी बहादुरी ते खेसि दाद ॾींदा रहंदा आहिनि। सिंध जो बदनाम धाड़ेल परू चांडियो दहशत ऐं वहशत जी अलामत हुजण सां गॾु ज़िंदगी में तमामु भलो माण्हू बि हुयो। मेड़ दादू जे कचे वारो इलाइक़ो, जेको 70 खां वठी 90 वारे ॾहाके ताईं धाड़ेलनि जी आमाजगाह रहियो, मोरो कचो धाड़ेलनि जी स्टेट हूंदो हो ऐं इन स्टेट जो काफ़ी अरसे ताईं मज़बूत सरदार परू चांडियो रहियो। चयो वञे थो त परू जॾहिं ॼाओ त अबो ऐं अमड़ संदसि नालो मोहम्मद परियल रखियो। जॾहिं ॻरी चढ़ी गभरू थियो त मक़ामी वॾेरनि खां परू जो हारपो करे खाइणु, वॾेरनि जे दर ते न अचणु ऐं अरडाए बर्दाश्त न थी परू सां जहिड़ा सां घर मां रोज़ चोरियूं एतिरे क़दुरु जो परू जे घर जूं औरतूं इलाज लाइ पई वयूं त बि उन्हनि मथां हमला कराया विया। मगर परू धाड़ेल ज़रूरु हुयो, पर औरतुनि खां फुर न करणु, बीमारियुनि जी मदद करणु संदसि उसूल हुयो। केतिरो ई अरसो कचे ते हुकुमरानी कंदड़ परू चांडियो नेठि पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुतो। परू चांडियो जी क़बर दादू ज़िले जे मशहूरु शहर पाठ शरीफ़ में आहे। दरगाह पीर खंडू जे वेझो आहे। संदसि वालिद जो नालो मोहम्मद सालेह ऐं माउ जो नालो साहिबा उर्फ़ साबुल चांडियो हुयो। परू चांडियो 35 सालनि जी उमिरि 1984 ईस्वी में दौरान मेड़ तालुके जे ॻोठु कशू चांडियो
भरिसां पुलिस ऐं फ़ौज जे मुक़ाबले में रेलवे फाटक ते मारिजी वियो। चयो वेंदो आहे त परू चांडियो खे मारण जी प्लानिंग संदसि ई साथी धाड़े लतीफ़ चांडियो कई हुई, जंहिं परू खे दावत ॾेई घुरायो हो। मानी में नशो ॾिनो वियो। उन जे बावजूद भी केतिरा ई कलाक मुक़ाबिलो जारी रहियो। मारजण बाद परू चांडियो जो लाश घंटा घर चौक ते आंदो वियो त खेसि 10,000 अजरक पिया ऐं फ़ौज जे हिकु वॾे आफ़ीसर सलामी ॾिनी। परू चांडीअ जे जनाज़े में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। हज़ारे सिंधी ग़रीब माण्हुनि शिरकत कई।